नाज़रीन तव्हां ख़बर पहुचायूं पिया शिकारपुर खां, जिते रिपोर्ट करियो आहे ब्यूरो चीफ अब्दुल गनी भयो। शिकारपुर लखी गुलाम शाह जे चक थाणे जे हद में शहर बुधाणी जहिंदर धुरिन वटि सिंध अमन कमेटी जी सरपरस्त आला अयास लतीफ़र ऐं स्टेप फाउंडेशन जे चेयरपर्सन मैडम शाइस्ता बलोचिन जो मेड़ मिंथ अमन काफ़िलो पेरां शहर बिरादरी वटि पहुतो, जिते मुक़दम अली बर शहर ऐं बिरादरी तरफ़ां मान ॾींदे शर्त रखंदे चयो वियो त उहो घर पहिरियां लॾे वञे, जंहिंसां असांजो माण्हू नाहक मारियो विया। उन खां बाद में असां सरदार फतेहमंद खान जतोई वटि फ़ैसिलो कंदासीं। उन खां बाद में मेड़ मिंथ का अमन काफ़िलो बुढ़ाणी बिरादरी वटि पहुतो, जिते अब्दुल हकीम बुढ़ाणी, इम्तियाज़ अहमद बुढ़ाणी ऐं बुढ़ाणी बिरादरी मेड़ मिंथ काफ़िले खे मान ॾींदे फ़ैसिले लाइ राज़ी थी। उन खां बाद खैर जी दुआ पिणु घुरी वई। मेड़ मिंथ काफ़िले ऐं में आगा डॉक्टर शमशाद खान पठान, वडेरो शहजादो खान नापुर, अब्दुलरहमान चाचड़, वली मोहम्मद भयो, गुलाम शबीर महर, गुलशेर महर, अमीर बख्श महर, सैयद रज़ा हुसैन शाह, आगा अयद चांद पठान, शिराज अहमद खान महर, अमीर बख्श महर। उन खां अलावा साफ़ी अब्दुल रज़ाक बिरोही, साफ़ी निसार अहमद जागरानी, साफ़ी गुलाम शबीर महर, साफ़ी अब्दुल गनी भयो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई आहे।